बेबासे वाही पांदी वासी टे नौजवान 3 ॾींहनि खां किर्गिस्तान यूनिवर्सिटी में फाथल आहिनि। वारिस परेशान आहिनि। आबिद रुस्तमाणी समेत 3 शागिर्दनि जे वारसनि पारां सरकार खे संदन वापसी जी अपील कई पई वञे। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। वाही पांदी वासी 3 नौजवान 3 ॾींहनि खां किर्गिस्तान यूनिवर्सिटी में फाथल आहिनि। वारिस सख़्त परेशान आहिनि। आबिद रुस्तमाणी समेत 3 शागिर्दनि जी वारसनि पारां सरकार खे वापसी जी अपील कई वई आहे। वाही पांदी वासी 3 नौजवान 3 ॾींहनि खां किर्गिस्तान यूनिवर्सिटी में फाथल आहिनि। वारिस सख़्त परेशान आहिनि। आबिद रुस्तमाणी समेत 3 शागिर्दनि जे वारसनि पारां सरकार खे वापसी जी अपील कई वई आहे। वाही पांदी वासी 3 नौजवान 3 ॾींहनि खां किर्गिस्तान में फाथल आहिनि। वारिस परेशान आहिनि। आबिद रुस्तमाणी समेत 3 शागिर्दनि जे वारसनि पारां सरकार खे संदन वापसीअ जी अपील कई आहे। वाही पांदी वासी 3 नौजवान 3 ॾींहनि खां किर्गिस्तान यूनिवर्सिटी में फाथल आहिनि। वारिस परेशान आहिनि। जॾहिं त आबिद रुस्तमाणी समेत 3 शागिर्दनि जे वारसनि पारां सरकार खे संदन वापसीअ जी अपील कई वई आहे।